जिंदगी न बनी तू जुदा थी वहीं का खुशी न बनी। जिंदगी है जो कसम जिंदगी न बनी तू जुदा थी वहीं का खुशी न बनी। जिंदगी है जो कसम जिंदगी न बनी। लगाए ॾिठूं दिल लगी न वणी दिल लगाए ॾिठूं दिल लगी न वणी तू जुदा थी वहीं का खुशी न बनी। जिंदगी जो कसम जिंदगी न बनी। सच्चाई कही साथ तू जो दई मुँह सच्चाई कही दोस्त मां तो फिरी आदा गाई कही तुझी मुँह के इहा दुश्मनी न बनी तुझी मुँह के इहा दुश्मनी का खुशी न बनी। जिंदगी है जो कसम जिंदगी न बनी। बदनसीबी हुई मुझी मुमताज़ का बदनसीबी हुई छो जो वट रुगो हीअ ग़रीबी हुई तोखे शायद मुझी सादगी न बनी तोखे शायद मुझी सादगी न बनी तू जुदा थी वहीं का खुशी न बनी। जिंदगी है जो कसम जिंदगी न बनी जिंदगी है जो कसम जिंदगी न बनी तू जुदा थी वहीं का खुशी न बनी। जिंदगी है जो कसम जिंदगी न बनी।
अवां जे ख़ुशियुनि खे ॿीणो करण लाइ सिंध जे पहिरें सिंधी म्यूज़िक चैनल कशिश टीवी तरफ़ां पेश आहे वहीद हकड़ो पैसो ज़रूरी आहे। सोहणी सिंधड़ीअ में सोना माण्हू शिकार फुरजा, प्यार मोहब्बत में मिठा माण्हू शिकार फुरजा। खिलण महिल गॾु सारी दुनिया खिले पई, रोअण महिल प्यारा अकेला हुया। ही एल्बम रिलीज थी वियो आहे, सिंध जे हर म्यूज़िक सेंटर ते दस्तयाब आहे। ऑडियो लाइ मोहनलाल सखर, वीडियो सीडी लाइ किंग्स कैसेट हाउस सखर, राब्ते लाइ जयरामदास बख्तियारपुरी, फोन नंबर 07156122737।